बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बक़रा रुकू नंबर 19। आसमाननि ऐं ज़मीन जे बणाइण में ऐं राति ऐं ॾींहं जे फेर घेर में ऐं ॿेड़ियूं जे उन्हीअ सामान सां जो माण्हुनि खे नफ़ो ॾींदो आहे, दरिया में तरंदियूं आहिनि तिन में, ऐं जेकी आसमान खां मींहं जो पाणी अल्लाह वसायो पोइ उन सां ज़मीन खे उन जे विसाइण खां पोइ आबाद कयाईं, तंहिंमें ऐं उन ज़मीन में सभु जिन्स जा जानवर पखेड़ियाईं, तंहिंमें ऐं हवाउनि जे घुलण में ऐं आसमान ऐं ज़मीन जे विच में निवायलनि ककरनि में सम्झ वारीअ क़ौम लाइ ज़रूरु निशानियूं आहिनि। ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जे अल्लाह खां सवाइ ॿियनि खे अल्लाह जहिड़ो करे वठंदा आहिनि, अल्लाह जे प्यार वांगुरु प्यार कंदा अथनि, ऐं जिन ईमान आंदो से अल्लाह जे दोस्तीअ में ॾाढा ज़ोर आहिनि। ऐं जिन ज़ुल्म कयो से जेकॾहिं हिन ॻाल्हि खे हाणे सम्झनि त जंहिं महिल क़यामत जे ॾींहुं अज़ाब ॾिसंदा ऐं सम्झंदा त समूरी सघ अल्लाह खे आहे ऐं अल्लाह सख़्तु अज़ाब करण वारो आहे, त जेकर ॾाढा पेशेमान थियनि, जंहिं महिल अॻुवाण पुठियां लॻंदड़नि खां बेज़ार थींदा ऐं अज़ाब खे ॾिसंदा ऐं संदन सभु लाॻापा छिजंदा, ऐं तंहिं महिल पुठीअ लॻंदड़ चवंदा त जेकर असांखे वरी दुनिया में मोटणो हुजे हा त खाइनि ईअं बेज़ार थियूं हा जीअं असां खां बेज़ार थिया आहिनि। अहिड़ी तरह अल्लाह संदन करतूतनि खे मथनि पेशेमानियूं बणाए ॾेखारींदो ऐं बाहि मां निकिरण वारा न आहिनि।